चवनि सहमत पर आया रहमत। दरअसल भाई लूपड़ भी कौन है जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुजे त कच्चो खाई वनी मुखे। चागो हल त हणा इन काटे में मुक। अली रज़ा जी मम्मी पुट रईस छो घुरायो हुई हवाले न थोड़ी फैसले ते अमल लाइ चई त पो तो छा चयोइस छा चवांसा संग आहे ई कोन त किथां भरे ॾियांसि ॼणो त पवंदो न बाबा न त मुबारक थोरो ई छॾींदो जेको तोहमत हणी पंहिंजी ज़ाल मारे सघे थो सभु कुझु बि करे सघे थो। असल ॻाल्हि त इहा आहे त मुबारक ज़मीन तां कब्ज़ो न छॾाए सघियो। सनी तुंहिंजी हुई पोइ कब्ज़ो कीअं छॾाए हा पुट। हा न मूंसां पुॼी न सघियो ऐं पलान में कई ज़ाल खे कारो पोइ इल्ज़ाम मूं ते हई। उन जो अज़ालो त करिणो आहे न पुट। मूं अज़ालो बि सोचियो आहे। कहिड़ो? इहो ई त ज़मीन मुबारक जे हवाले कंदुसि ऐं रईस खे चवंदुसि त संग कोन्हे को। संग संग खोड़ तुंहिंजे जे लाइ पुट तूं मुंहिंजे मरूम भाउ जी आख़िरी निशानी आहीं तो ता त सव संग कुर्बान आहिनि पुट। फुफी असांजो मुआशिरो बि अजीब आहे। न पुट तूं परेशान न थी अली आबदा तूं वञ मारूट लाइ मानी खणी अच। हा रज़िया किथे आहे? रदली में आहे मोकिलीस। हाँ अली जेतर मुबारक जेल मां निकरे ऐं रईस फ़ैसिलो हिकु पासे करे तेतर तूं हथ मुंहुं धोई मानी खा। फुफी हथ मुंहिंजा धोतल। अम्मा तो घुरायो? हाँ पुट जेतर अली मानी खाए तेतर तूं वञी चांहि ठाहे अच। जी अम्मा। मुबारक मस्त धार ऐं मन फ़ैसिलो पाण खे संग मिले थो ॿियो फाओ खपे छा? मौली रज़ा खे के जहान मोकले पोइ दिल जो सूर पलींदुसि। ठही थो ॾाढो अली रज़ा खे न ॿिए जहान में मोकिली हा त पंहिंजी घरवारीअ खे ईअं मारी न हा। अम्मा तू समझी छो नथी? सम्झां थी सभु कुझु। रईस नेक निमाज़ी आहे उन फ़ैसिलो तोरे तके कयो आहे संग असांजे लाइ काफ़ी आहे। जेको टिको खयम सो कहिड़ो टिको आहे जे आहे बि खणी त संग मिलण सां धोपिजी वेंदो। अड़े मुबारक होश कर होश न त तूं हिते ऐं आउं घर पई झुरंदसि। मां जीअं वणे थी वञी कर छा चवां तोखे मां? इहो ई त बहितर आहे। रईस तोखे कंहिं तरह सां आजो कराईंदो पोइ अली रज़ा खां मिलंदड़ संग सां शादी करे न कता मेल लाहे छॾिजां। अली रज़ा वटि संग आहे किथे? पुफीअ जी धीअर अथसि न हिकिड़ी वठि बसि। हा भोपे ॿुढे बि हाजरा जी वॾी धीअ लाइ इशारो कयो मूंखे। अड़े जहन्नम में पवे इहो भोपो ॿुढो राजन जा खंधा खणी छॾिया अथसि कंहिंजो नालो वरितो अथई हाणे त मानी बि नसीब कोन थींदी। ठीकु आहे मां हाणे तूं वञ और रेस खे चओ त जल्दी त मूंखे छॾाए वञे उन फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे। चङो ठीकु आहे हलो।
हाणे वठी थी साबित कपी तूं जहिड़ी ॾाण न घर में ज़ाल हुजे त मूंखे मानी मिली त पोइ बीठी हुजां ॿुढल जे इंतज़ार में त कंहिं महिल तो अचे काक जो राणू करे चाची हिकिड़े तावीज़ जी महिमान आहे ख़बर पवंदी ॻाल्हाई तूं कंदासीं ॻोठ जी तरह जो मशहूर भोपो आहीं भोपो ॿुढल फ़कीर मुंहिंजा हा मर्ग फिटल जो लॻे ॻाटे में हाँ करे चाची ॻाल्हाए चाची वात थी हाणे वेठी हे काची न खणी हे कुई शई त मां हज़ुरी ॻाल्हाए थी पई मुड़ुस माण्हूअ सां ॻाल्हाइण जी तमीज़ ई तोखे त कान का तावीज़ जी महिमान मां त चवां थो देस दाद गाटे ते चाढ़ेसि 13 तालीअ खे ॿधाएसि छमला ने शरीफा खातूअ खे चाची रहमत तोखे त सदाई चुंब में चुरचू हूंदी आहे छा चई छो न चवंदी आहे इहो तूं न ॿुढो पुट थो बोले चुप कर आवाज़ चुप कर बस कर मां टेम्पो टोली न याद कर जमा नहीं न बुनेगा मैं या लोग कर जन अदा बुढ़ड़ा बाज करे अदा रुक तू आई पाणी पुजा तो ना अदा माण्हू न खिलायो छॾेसि ॿुढड़ पुट खे भली कढेसि ॾहड़ पोइ पाण हे सुरमूं तूं विझजांसी चाची तुंहिंजो न बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे तूं बसर भींडी कोन्हे जो कचो खावां रधे खाईंदी साईं रधे हा अयां बि भत जो रधे थी खाई बस कर कुरु कोम जी कुमी कराए थी पई अके के जड़ी ज़बानी के ना कपे का भाग करे कवर के नहीं दे सर जल्दी मानी करवा चाहे मोटी असली हमारे डंडो कहीं बैठी हुई से अब तू परवाह ही न कर चाची रहमत नथी रहमत थी रहमत अड़ी माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत बेके चवां मां वरी अम्मा खे चवां त तूं चुप कर छोरी यका मुंहिंजे मेहरूअ खां मथे आ छा मुंहिंजी मेहरू वेचारी पई थी खदीजा जे खारुनि में खामे भाॼई हिते तूं ऐं हुते अदी मेरू मौत में दुनिया चंद्र ते पुॼी वई आहे असां उहे दुबे में सो बि किने में मेरू पेट में असल बगड़ पे डोड़न बुख जा असल आंडन में वठ पकड़ लगी पई पेट थे या जंग जो मैदान जंग जे मैदान में बिठा पुरींदी आ हिते तो उहा भी नहीं अच्छे खा मेरो जी मजाल जो मास्टर हामिद सा पुजे मेरो तो मुझे मन जी मुराद है बस करे मानी खा वनी मास्टरी कर अच्छा करे ता खाओ न तू खा चाची खदीजा अची वई न त बस बिगड़ जी वेंदी अम्मा के छडे अम्मा वडी आ घर जी मालकियाणी आ बिगड़ जी पई त खैर आ अच्छा मेरो मैम साहब हां मां अनपढ़ वरी मैम साहिबा अनपढ़ आया चवां पढ़ण ला चयो मां त पढ़िए कान बाहर त मास्टरी तो हलाई पर हाणे घर में भी मास्टरी तो हलाई हां तो जेडी शागिर्दाणी तो हुजे न हा छो न हेड़ा शागिर्द त हुजन न खाइन बि गॾ त गिला बि कनि और चाची खदीजा हो चाची चओ असल हीअं तो फाटे चाचीअ लाइ हिते काई कान थी पई मुड़ुस सां गॾु बि मानी खाई और चाची मां न हामिद हाणे ठहियो ख़बर अथमि अम्मा जे मूंसां बगैर खयाई त कहिड़ो ॾोह थी पियो मजूअ खे ॾोह नज़र थोड़े ईंदो तूं मास्टर आहीं न अच मूंखे पढ़ाए अचे मथे में हलिया अम्मा मेरो घर भाती आ इसे तने जो हक आ कॾहिं शरीफा जे हक लाइ बि सोचियो अथई जेका हुआ मारे मुर्दार हुन मंड बुढ़े भोपे जे बेकड़ में पिची भाटजे अम्मा मां भी भोपे बुढ़े जड़ो थिया न विहारी सा खिन में ऐं हुआ शरीफा सा गंद जे ढेर ता खणी आई तुंहिंजी भेण हुआ कान्हे हा ईअं न हीअ त फरिश्तो आ रे ॿ अखर छा पढ़ियो आई पंहिंजा खां अखियूं पूरे वेठो आई अम्मा बस अम्मा ऐं तूं उठ वञी पंहिंजे कम कार खे लॻ हले ता ॾियई न दिल वरी अके पार्टी वारी ॾिसी त छा थी वञे जी चाची सकी मुंहिंजी वेचारी शरीफा हुते हुन ज़हमत जे शेर में ऐं हीअ ते वञी सुख माणी ऐं रत जा ॻोढ़ा रोआरींदी सही रत जा हा
और तू भी कुछ छोरा सुधराणे अकुल धार एडो मजू नथी ज़ाल जो मजू मारिया केड़ीअ जी मुसीबत में फाथो लगे तो सबूत हथ अची वियो अथसि असांजे दुश्मनी कंदा बि आहियूं न दूल जे डोके ते वॼाए कंदाऊं तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 वाह स्कूली दौर में शरारत हुई असले हाँ असा से सादगी जिंदगी पसंद आया वाड़े छोकरी वाह ये तो चिंबला के डमे जाता लगन वाह बाबा मत आया अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हले 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 मिल आएंगे का को आयो बिस्मिल्लाह कुछ चंग बोलो खैर खैर वे हम खाना वे मेहरबानी तुंहिंजी बाबा के हालत है ही खैर आ बिल्कुल खुशा अल्हम्दुलिल्लाह दिशमाला ओ दिशमाला जी अबू पुट भाऊ अहमद आयो आ चाह ते तैयार करा उठ जी अबू अस्सलाम वालेकुम चाचा वालेकुम सलाम पुट कीअं आहीं ठीक आहियां चाचा पुट नौकरी हले पई जी हाणे त हिते जे अस्पताल में डॉक्टर आहियां भला प्रोमोशन थियो हाणे ग्रेड में या न जी हा थी वियो पुट इन ॻाल्हि खे छॾियो पहिरीं वञ चाह तैयार कराए खणी अच पोइ कचहरियूं पई थींदियूं जी अबू वञ शाबाश भाऊ मत पहिरीं चाह था पियूं पोइ था हला कयूं भाऊ इब्राहिम मां तो वटि चाह पियण कोन आयो आहियां कंहिं ज़रूरी कम सां आहियां तो वटि भाऊ मत चओ न चओ जल्दी चओ न्याणी जी उमिरि न खार न्याणी जी उमिरि हाणे वॾी थी वई आहे शादी छो नथो कराईंसि भाऊ अमन तोखे त ख़बर आहे त रिटायर ते 50 साल आहे पुट जो औलाद मूंखे कोन्हे को देशमाल आहे डॉक्टर आहे उन जे पघार ते घर जो गाॾो पियो हले पघार जे लालच में छोकिरी जी उमिरि थो विञाई यार अहमद ॿियो त को सहारो आहे त कोन न हिकिड़ी अन्याणी अथमि बुढ़ाप जो सहारो पोइ जंडरो पाड़ो लिखराए शादी कराईंसि नाठी खे घर में रहाए इज़त सां वक़्तु गुज़रंदी भाऊ अहमद भले खणी जंडो पाड़ो ई लिखराया पर जल मन शुमाइला जी शादी थी वई त शुमाइला बि वेंदी त पघार बि वेंदो ॾिस इब्राहिम मां तो वटि आख़िरी भेरो आयो आहियां शुमाइला लाइ वरी कोन ईंदुसि न
अच भले न अच सदा न अच ईंदे मुंहिंजे घर में त तुंहिंजी ख़िदमत चाकरी आऊं कंदुसि जे न त माशाअल्लाह इहो दर खोले पियो अथई ठीकु आहे माशाअल्लाह त पोइ माशाअल्लाह चङु बेड़ा पार ॿुधो ॻाल्हि त ॿुधो शुमाला थी चाह खणो पई अचे उहा त पियो थो वञ इहा चांहि पी तूं मां जल्दी में आहियां सलाम अलैकुम चङु वालेकुम सलाम हे पुट ही जो पघार थो विञाराए अबू चाचो अहमद किना वियो पुट चाचा अहमद वियो हलो तकिड़ो हो तो चए न जल्दी वञा तो हलियो या चाह खणी वञो वापसि खणी वञा वापस हा चओ जल तू जबार तू आई बला खे टार तू जल तू जबार तू स्वालीअ जो बेड़ो कर पार तू जल तू जबार तू आई बला खे टार तू जल तू जबार तू स्वालीअ जो बेड़ो कर पार तू हक हू अल्लाह हक हू अल्लाह हक 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 बाबा ॿुढल फ़क़ीर जे कारे इल्म ॼाण ॾिनी आहे त तुंहिंजे छोकिरे खे छिती साई आहे छिती साई ख़तम थींदी पढ़ण सां ख़तम थींदी मारा साईं साई त ख़तम त थींदी न छो न ख़तम थींदी छो न ख़तम थींदी ॿुढल फ़क़ीर जो इल्म बाक़ी कहिड़े कम जो आहे ॿुढल फ़क़ीर जो तावीज़ यक टिक आहे हर बीमारी लाइ हर मुश्किल जे लाइ हाणे हीअं कर ही तावीज़ वठ ऐं ही वञी छोकिरीअ जी ॻिचीअ में कारे कपिड़े में ॿधी ऐं पाराए छॾीसि जी फ़क़ीर साईं उन खां अलावा रोज़ानो जेको आहे सो ॾींहं 2-3 दफ़ा कमत जी रस ऐं ग्लूकोस जाम पीआरीसि ॾिस त कमु कीअं थो थिए हाणे तूं हल पुट शाबाश नज़रानो ॾींदो वञ जी साईं पकड़ जानू फ़क़ीर बाबा हा माई तूं ॿुधाए बाबा फ़क़ीर साईं मुंहिंजे हिन न्याणीअ खे त ॾिसो साईं ॾींहों ॾींहुं वञे सुकंदी ऐं ॻरंदी जल तू जबार तू कड़ बेड़ा पार तू जल तू जबार तू स्वाली जा कर बेड़ा पार तू हू अल्लाह हक 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 भाई तुंहिंजी बाड़ीअ खे त बुत पियल आहे साईं पुत हा तुंहिंजी बाड़ीअ खे बुत पियल आहे मुंहिंजे इल्म मुताबिक़ त इहो बुत 2-3 ॾींहंनि में भुरण वारो आहे साईं पोइ त बस्त वारी छोकिरी तीर थी वेंदी न साईं हा हू अल्लाह हक 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 पोइ साईं बुत निकिरंदो त सही न हा बुत त छा पर बुत जो पी बि पटके सुधो निकिरंदो पोइ फ़क़ीर साईं मारूं क्यों न हा बिल्कुलु फ़क़ीर ॿुढल वारो कंदो सदके में सुभाणे हिकिड़ो कारो कुकड़ो ऐं नीरो नोट खणी अचाए जे देरि कई भाई त पोइ मुॾे बयार न कजाए ठीकु आहे साईं सुभाणे ईंदसि हा हक 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 ही तावीज़ बि खई वञ हिन खे वञी अच्छे कपिड़े में ॿधी छोकिरीअ खे जेको आहे सो कारे धागे सां ॻीची में ॿधी छॾिजांइसि इंशाअल्लाह यक टिक साबित थींदो नज़रानो ॾींदी वञ जी साईं जानू पकड़ बस साईं अॼु ख़बर कान हुई सुभाणे वधीक खणी ईंदसि चङो बाबा हक हू अलाहू हक हू अलाहू चङो हल बाबा हल 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 सुभाणे नज़रानो यादि करे ॼाराए मोकिलिजांइ पंहिंजी मासी जे हथां अरे जानू अरे तूं ऐं खानू आयो कहिड़नि धड़नि जे कढा फ़क़ीर साईं सॼो ॾींहुं अवां लाइ था पिया डोड़ूं ऐं डुकूं अरे धूड़ जा माण्हुनि जे पोयां डुकूं टोड़ूं पईंदा वतो माण्हुनि मां अक़ीदो ई ख़तम थींदो थो वञे अचनि था त नज़रानो बि ॾिसनि त इहो था ॼण सुबुह घुरण सां फ़क़ीर साईं माण्हू बि हाणे होशियार थी पिया आहिनि घिटी घिटीअ में थी पिया आहिनि डॉक्टर सो अरे पुट हाकिम त इन्हे करे ड्यूटी ते लॻायो अथमि त माण्हुनि जे अॻियां मुंहिंजी वञी नेकी कयो न अरे खाईंदो किथां बाक़ी साईं असां सॼे तर में चवंदा अथऊं फ़क़ीर साईं जो तावीज़ हिकु टिक अथव साईं ख़र्च पकेला भली डोकर ॾियो अरे भई डोकर जी ॻाल्हि रुॻो सॼो ॾींहुं डोकरे अरे अम्मा 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 इहा चुमोरी हेॾे कीअं जो अरे अम्मा सदको वञाए राति जो चई त वञी हाजरा सां मिलां ओॾे थी वञा पई हा हा हा
हाँ आख़िरी दफ़ो मुझे सम्झायसि त आपदा जो संग मूंखे ॾे जॾहिं हुन जे नाले वारी ज़मीन मुंहिंजे नाले ते थी वञे। छो न थींदी तुंहिंजे नाले पर मूंखे बि त हिकिड़ो ॿियो फ़ाइदो आहे न शुरफा ते पहा ॼाणे शुरफा खे साड़ियां शुरफा खे साड़णु मुंहिंजो कमु आहे मां तूं रुगो आपदा जो संग वठ न जेकॾहिं कयईं त अली रज़ा जे घर वञण मां बि ॾींदोमांसि। अड़े अब्बा रखो ला हते माण्हू चवनि ज़हमत पर आहियां रहमत ॿिए खे चवां बराबर बराबर मां। अड़े अब्बा इहा शुरफा वई थी पेके घर मां चवां थी हीअं ॼुंडनि खां वठी गिले अचे घर उछलेसि रुगो ॼुंडनि खां मां टंगो टाली करे खणी ईंदोमांसि। माण्हू चवनि था त ज़हमत आहे पर मां आहियां रहमत ॿिए खे चवां। तूं हाणे हल अम्मा हल 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 अरे जानू खानू मां वञा थो पोयां कोई अचे त संभालिजो। अम्मा मां जहिड़े दोज़खे में आहियां इहो मूं मंडो बुढो जंहिं महिल तंहिं महिल मंडी टंग खणियो मूंखे टंगींदो थो रहे। बसरी अमर चओ पंहिंजे भागनि खे इन मंडे जी त छॾ ॿी टंग बि भॼंदी हो हामिद पुछे कोन हाणे इन माज़रा खे बि मूंखे ई मोह ॾियणो पवंदो। अम्मा जे मुंहिंजो दाद न थियो न मां फाओ खाईंदी हुअसि। फाओ खाईंदी गिलासी कई वञे साचू अरे तुझे डंडन मारना जोड़ाने के ना हटो हेलो माया भजन नहीं अल्लाह का तो भी टंग में भजन नहीं अच्छे मुझे हामिद बंदे ने ठीक ठीक करे मुझे अखे से सामो मुझे बच्ची के मारी नो कुटी लो कुबरा हामिद तो कुछ भी कोन तो चवे चाची खतीजा नक थी लाए वॾी आहे 4 ॾींहं छा चवांसि भली पई चवे। अदी मेहरू किरकिर तो वरी भी चंगी ना है ना अदो या मां माठ करे वे ने तो चाची खतीजा भी चुप करे। अरे चाय खड़ी है आइंदा न कि मैं कोई बढ़िया मुझे मगर तोड़े मगर अरे बच्चे जी खजो बात कर अरे 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 बच्चे जी खजो बात कर मारो इसे मारो गावज मैं पंहिंजे घर वञी असांखे गिराउ से करे तूं हां अदा ॿुधो न कल्ह त गाना थेड़ी अथई तूं हिते छो बीठी आहीं हां निकर हल पंहिंजे घर वञ बंद कर मां त पंहिंजे माइटनि जे घर निकिरा मां कंहिंखे तो चवां तोखे चल हल हल तूं अरे भी तूं बाजी हल रे मां तो चवां थी मुक्को नहीं मुट्ठो ते चली मां अरे तूं ते हिते तावीज़ जी मेहमान आहीं हां मर छो मुझे को पास गाउस वनना था कैसी खंड कर रहे हो अदा केंची छा कंदो मां चाहतो तो कैंची खणिया बस मारियो हल छोड़ी परेशान मैं असली समझे तारी पाण के हलिया गिलाऊं करदा अरे भैया आपदा तो के खबर आदा वो कुछ ना है क्यों मूंखे ख़बर आहे पर मुबारक छिरियो थो वते कुछ करे त पोइ जेल में आ पियो करे पर अम्मा ॿुधायो त रेस ज़मानत कराई छॾी अथसि अची वेंदो हो ॾिठो वेंदो तू परेशान न थी मां कीअं परेशान न थियां तोखे कुछ थियो त मां पंहिंजो हाल विञाए वेंदसि ऐं जे तो पंहिंजो हाल विञायो न त मां पंहिंजो पाण विञाए वेही रहंदुसि खुदा न करे जो तोखे कुछ थिए हे फूफी कैसा दिखा अड़ी अदी हाजरा माण्हू भली चवनि में ज़हमत पर आहियां रहमत अदीअ खे चवां अड़ी अदी मुंहिंजो ॿुढणो पुट बि मर्द आहे मर्द ॿ शादियूं न छा 10 शादियूं बि कंदा आहिनि भले टंग बि अथसि सेबती जो इहो मोट 10 शादियूं थो करे अड़ी इन ॿुढे भोपे खे थी पंहिंजी पोपरी आपदा जो संग ॾियां जेको फैसले में वेही रुगो लपा थो हाणे इन मुबारक जे पारां अम्मा संग जो छेओ ई ने जंग फिरे विच रहियो आ ॿियो वरी कंहिं छोकरी से पाण संभाले ॻाल्हाए घट वध न ॻाल्हाए मुंहिंजे ॿुढड़ में रखे त कयां न सिधो हले हले घर वेठे थी गोरी असांखे हां आऊं चवई थी निकर हितां त ॾियई न ॾोइड़ो मथे वारो हा हा चवई छा थी पई आहे बि मखण सां आए खेल जो मूंखे थी ॾोइड़ा हले पई
अरे हल दोज़ख जी ततल देग समझे थी छॾीस जज़ा खे पुफी हाँ माथे से जैसा बाकी तहां आयो ससा पाड़े बाबा भला घर वेठे जेड़ो वारण आई आई छमासी जहमत करे ॾेखारींदी साम माण्हू भली चवनि ज़हमत पर आगा रहमत रब जी रहमत हाँ नहते नचाईंदी साम अरे हल हल टिचली टिमचण नचाए थी असांखे वञी पंहिंजो पाण खे नचा आई आहे वॾी नचाइण निकिरे तो एठा हो हाणे एठा हो ॾिसी रहंदी सां हा दर आए थी पई बेइज्जतो करे माण्हू भली चवनि ज़हमत पर आया रहमत रहमत चुप कर जा चुरना जब तुम फोन आने वाली पकड़े कैंची कन्या गेला मैंने कैंची था ये कोई शहीद माया चली हाँ गेला उसी करे वनी आज मां तो जाइए बाहर कतरिंद से उन्हें आपको न तो बाहर निकली सकती है और न वो निकला करनी है गेला अब तू आ जा हाँ बाबा माया करेस तो न खिदमत हाँ करेस आखिर तो मुझो पुटो आए पर आया रहमत बेके मां जमने बाहर तो कतरे असली है मां चवाई थी कतरेस न हिकदम को वठी जी कूड़े छडेस हाँ अमा खुदा की मनो भजे साई दी तादी चंगी नाहे अते के झले चुप कर जा हाँ हलो अंदर कराया न तो सां बेड़ी हालत हेलो अरे मां के कयो बिट्टू हाँ ना करो जो कर लीजिए ठीक क्या चीज है पेट में पाड़े चले हैं बड़ी बराबर गिला हूँ करे पकड़ी गिला हूँ कर दिया साजी